क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 5 एग्जाम्पल्स विथ एक्सरसाइज 2.2 मिसालन सां मश्क बधाई ब आऊं आहियां अवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार ॿारो पोएं लेक्चर में असां लॉगरिथम ऐं उन जो हिस्टोरिकल बैकग्राउंड ऐं एक्सपोनेंशियल फॉर्म के लॉगरिथमिक फॉर्म में कीअं तब्दील कजे इन जे बारे में पढ़ी आया हुआसीं। हिन सबक में असां इहो ॼाणण जी कोशिश कंदासीं त अगर एक्सपोनेंशियल फॉर्म में या लॉगरिथमिक फॉर्म में अगर को टर्म मिसिंग आहे तो उन जी वैल्यू कीअं फाइंड आउट कजे। असां वटि पहिरों नंबर सम आहे एग्जाम्पल नंबर 3 फाइंड द वैल्यू ऑफ log 2 विथ बेस 4। हाणे सब खां अवल असां लिखंदासीं त सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम। हाणे पहिरियों गिवन असां वटि छा आहे उहो आहे त log 2 विथ बेस 4 इज इक्वल टू वाट। हाणे असां हिते छा कंदासीं त जंहिं टर्म जी वैल्यू जेका आहे उहा मिसिंग आहे त उन खे असां को बि नालो ॾेई वेंदासीं। तव्हांजी मर्ज़ी आहे एक्स ॾियोसि वाई ॾियोसि ज़ेड ॾियोसि ए ॾियो बी ॾियो उहो तव्हां ते डिपेंड थो करे। ठीकु आहे त पोइ असां हिते इनखे नालो छा था ॾेई वञूं हिते असां एक्स ॾेई था वञूं त पोइ असां इन खे लिखंदासीं त log ऑफ 2 विथ बेस 4 इज इक्वल टू एक्स। हाणे असां छा कंदासीं त हिन खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं छाकाणि त असांखे छा करिणो आहे एक्स जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। इन जे लाइ सभ खां अवल असां इनखे छा कंदासीं एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं त पोइ हीउ कीअं थींदो इहो थींदो त 4 ते पावर घणो एक्स इज इक्वल टू 2। सही आहे। हाणे मां इहो तव्हांखे पोयां पढ़ाए आयो आहियां इहो कीअं थियो हिते ॾिसो हीउ जेको एक्स आहे इहो हिते लॉगरिथम आहे ऐं हूअं ते जेको छा थींदो आहे एक्सपोनेंट थींदो आहे। ठीकु आहे। हिते बेस घणो आहे बेस 4 आहे ऐं गिवन अदद घणो हुयो उहो आहे 2 अहिड़े तरीक़े सां। सही आहे। हाणे असांखे छा करिणो आहे हिते उहो हिन एक्स जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। हिन एक्स जी वैल्यू फाइंड आउट करण जे लाइ असां छा कंदासीं त ॿिन्ही पासे ठीकु आहे ॿिन्ही पासे हीउ जेको हिते 4 पियो आहे हिते 2 पियो आहे इहे ॿई आहिनि बेस। हिते पावर घणो आहे राइट साइड 2 जे मथां पावर आहे 1 ऐं लेफ्ट साइड जेको 4 जे मथां पावर आहे एक्स। हाणे हिन एक्स जी वैल्यू फाइंड आउट करण जे लाइ छा कंदासीं ॿिन्ही पासे बेस खे इक्वल करण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिते अहिड़ो छा कयूं त हिते जेको 4 जो बेस आहे उहो 2 थी वञे। असां छा कंदासीं त हाणे हिन खे लिखी सघूं था 4 खे असां 4 खे कीअं था लिखी सघूं असां हिन खे लिखी सघूं था त 2 ते पावर 2 ते पावर 2 पावर एक्स इज इक्वल टू 2 ते पावर घणो 1 अहिड़े तरीक़े सां। हाणे त छा थींदो असां हिन खे लिखी सघूं था जॾहिं हिन खे असां फर्दर सिंप्लीफाई कंदासीं 2 ऐं एक्स पाण में ज़र्ब थी वेंदा पोइ छाजे बराबरि थी वेंदो इहो बराबरि थी वेंदो असां वटि 2 ते पावर 2x इज इक्वल टू 2 ते पावर 1। हाणे असां छा कंदासीं त फर्दर हिन खे सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। हाणे हेॾां बेस सेम आहे हेॾां बेस सेम आहे अगरि ॿिन्ही पासे जेकॾहिं बेस सेम आहे त इहो हिते ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। हेॾां जेको राइट साइड 2 ख़तमु थी विया लेफ्ट साइड 2 ख़तमु थी विया बाक़ी असां वटि पावर बची विया त पोइ असां हाणे इन खे हिक ॿिए जे इक्वल रखंदासीं। हाणे कीअं थींदो असां वटि थींदो त 2x इज इक्वल टू 1। हाणे छा थींदो हिते त असांखे एक्स जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे त हिन सां जेको टर्म मल्टीप्लिकेशन में हूंदो असां हुनखे परते खणी वेंदासीं उहो डिवीजन में अची वेंदो त हिते छा थींदो हिते थींदो त एक्स इज इक्वल टू 1/2। हाणे हिते असांखे एक्स जो जेको मुल आहे उहो मिली वियो। ठीकु आहे। हाणे असां हिनखे लिखी सघूं था त log ऑफ 2 विथ बेस 4 इज इक्वल टू 1/2। हाणे असां वटि इहो छा थी वियो असां वटि इहो थी वियो एंसर अहिड़े तरीक़े सां। ॿारो हींअर असां वटि सम आहे फाइंड द वैल्यू ऑफ एक्स इफ log ऑफ 8 विथ बेस एक्स इज इक्वल टू 3/2। हाणे हिते बेस जी वैल्यू मिसिंग आहे उन जी जाइ ते असांखे एक्स गिवन आहे ऐं एक्स जी वैल्यू असांखे फाइंड आउट करणी पवंदी यानी बेस जी वैल्यू फाइंड आउट करणी पवंदी त इन जे लाइ असां सभ खां अवल लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम असां लिखंदासीं log ऑफ 8 विथ बेस एक्स इज इक्वल टू 3/2। हाणे छा करिणो पवंदो त असांखे हिन खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो त पोइ उहो कीअं थींदो असां वटि इहो थींदो त एक्स ते पावर 3/2 इज इक्वल टू 8।
हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिते एक्स जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। हाणे हिते छा आहे, हिते बेस घणो आहे एक्स ऐं हिते बेस घणो आहे 8, हिते पावर घणो आहे 1, हिते पावर घणो आहे 3/2। हिते करिणो छा पवंदो, असांखे जो पावर आहे उहो ख़तमु करिणो पवंदो। हाणे कहिड़े तरीक़े सां असां इहो पावर ख़तमु कंदासीं, हाणे असीं छा कंदासीं त ॿिन्ही साइड पावर 2/3 मल्टीप्लाई करे ईंदासीं। त पोइ उन जे लाइ असां हिनखे लिखंदासीं त by taking power 2/3 both sides। पोइ हाणे इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त x ते पावर 3/2 इंटू 2/3 इज इक्वल टू 8 ते पावर 1 इंटू 2/3। हाणे छा थींदो, हिते 2 2 में कैंसिल थी वेंदो, 3 3 में कैंसिल थी वेंदो। हाणे असां 2 खे 2 में ख़तमु कयो, 3 खे 3 में ख़तमु कयो। ऐं राइट साइड छा थींदो, हिते को बि पावर हिक ॿिए में कैंसिल कोन थींदो, ही पाण में ज़रब थींदा। पोइ हाणे इहे छाजे बराबरि थींदा, हिन साइड थींदो जस्ट x इज इक्वल टू 8 ते पावर 2/3। हाणे असां फर्दर छा कंदासीं त हिन जो जेको पावर आहे 2/3 उन खे छॾाइण जी कोशिशि कंदासीं त जीअं असांखे x जो मुल मिली वञे। त पोइ हाणे इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त x इज इक्वल टू, हाणे जेको ही 8 आहे, 8 खे असां कीअं लिखी सघूं था, असां लिखी सघूं था त 2 ते पावर 3 इंटू 2/3। हिते थींदो x इज इक्वल टू 2 ते पावर 3 इंटू 2/3। हिते 3 3 में कैंसिल थी वियो त x इज इक्वल टू थी वियो 2 ते पावर 2, त x जो मूल असांखे घणो मिली वियो 4। ऐं पोइ इहो असांजो थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते जेको आहे, तव्हां हिन खे पावर जे लाइ कीअं सॉल्व कजे इहो पोइ ते तव्हां सिखी आया आहियो ऐं तव्हांखे इहा शइ ज़हन में हूंदी। वंस अगेन इहा जेका शइ आहे हितां खां अॻिते उहो ही जेको टर्म ही जेको अॻिते सॉल्यूशन आहे इहो तव्हांजो रिवाइज़ थी वियो अहिड़े तरीक़े सां। ॿारो हींअर असां वटि सम आहे, फाइंड द वैल्यू ऑफ x इफ log ऑफ x विथ बेस 64 इज इक्वल टू -2/3। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, इन x जी जेका वैल्यू आहे उहा ॻोल्हणी आहे। त पोइ असां इन जे लाइ लिखंदासीं सभ खां अवल सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप साॻियो लिखींदासीं, उहो आहे log ऑफ x विथ बेस 64 इज इक्वल टू -2/3। सही आहे। हाणे असांखे छा करिणो आहे त हिन सम खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो आहे। त पोइ इहो थी वेंदो, हिते बेस घणो आहे असां वटि 64 आहे, त पोइ इहो थी वेंदो त 64 ते पावर -2/3 इज इक्वल टू x। हाणे हिन सम खे आसानी सां करण जे लाइ असां हिन खे लिखी सघूं था त r में r x इज इक्वल टू 64 ते पावर घणो -2/3। हाणे असां बस सिंपली हिन सम खे x जे लाइ सॉल्व कंदासीं। हाणे हिते छा पियो आहे, हिते जेको अपान में पावर आहे 3, त इन खे कैंसिल करण जे लाइ हिते असांखे 64 जो जेको पावर आहे उहो 3 करणो पवंदो। पोइ इन जे लाइ असां कीअं कंदासीं, असां हिन खे लिखी सघूं था त x इज इक्वल टू 4 ते पावर 3 इंटू -2/3। हाणे हिते छा थियो त 3 3 में कैंसिल थी वियो, त पोइ इहो कीअं थींदो, 3 3 में कैंसिल थी वियो, लिखी सघूं था हिन खे असां x इज इक्वल टू 4 ते पावर -2। हाणे फर्दर ही कीअं सॉल्व थींदो, हाणे ॿारो जीअं त असांखे ख़बर आहे त जॾहिं a ते पावर हूंदो -n त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 1/a पावर n। हाणे कीअं थींदो, इनखे असां लिखी सघूं था त बिकॉज वी नो दैट a ते पावर -n इज इक्वल टू 1/a पावर n। पोइ हाणे इहो सम जेको आहे हिन खे असां लिखी सघूं था त x इज इक्वल टू 1/4 पावर 2। त फर्दर छाजे बराबरि थींदो, x बराबरि थी वेंदो 1/16। अहिड़े तरीक़े सां असांखे x जो जेको मुल आहे उहो मिली वियो ऐं इहो असांजो थी वियो आंसर। ॿारो हींअर असां वटि सम आहे, फाइंड द वैल्यू ऑफ x इफ log ऑफ 5 विथ बेस 5 इज इक्वल टू x। हाणे हिते असांखे x जो जेको मुल आहे उहो ॻोल्हणो पवंदो।
इन जे लाइ असां सभ खां अवल लिखींदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन का बाद में पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं, उहो आहे त log ऑफ 5 विथ बेस 5 इज इक्वल टू x। हाणे असांखे हिन सम खे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो, त पोइ इहो कीअं थींदो, इहो असां वटि थींदो त बेस घणो आहे 5, त 5 ते पावर x इज इक्वल टू 5। हाणे असां छा कंदासीं, हिन खे लिखी सघूं था त 5 ते पावर आहे घणो x, ऐं राइट साइड जेको आहे घणो पियो आहे 5। हाणे हिन ते जॾहिं पावर कुझु बि न आहे त असां पोइ इहो कंसिडर करे सघूं था इन खे त 5 जे मथां पावर घणो आहे 1। हाणे असांखे छा करणो पवंदो त हिते हिन x जो असांखे मुल्ह खपे, इन जे लाइ असांखे ॿिन्ही साइड जेको आहे बेस सेम करणा पवंदा, त जीअं असां उन्हनि बेसिस यानी बुनियादनि खे कटे छॾियूं त पोइ असांखे हिन x जो मुल्ह मिली वञे। पर हिन सम जे अंदरि असांखे ऑलरेडी जेके बेस आहिनि उहे असांखे सेम गिवन आहिनि, त पोइ हाणे असां डायरेक्ट ई इहे बेस कटे छॾींदासीं। हिते 5 हिन 5 में कैंसिल थी वियो, त पोइ बाक़ी हिते छा बचियो, असां वटि हिते x जो जेको मुल्ह बचियो हिते हिन खे असां इक्वल कंदासीं हिन जे, त पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो x बराबरि 1। इहो असांजो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी पवंदी, जॾहिं तव्हां वटि अदद बि सेम हुजे ऐं उन जो जेको बेस बि आहे, जेको गिवन अदद हुजे उहो बि सेम हुजे ऐं उनजो बेस बि सेम हुजे, त पोइ हमेशह एक्सपोनेंट जी वैल्यू असांखे हिकु ई मिलंदी। या वरी जेकॾहिं असां वटि अदद गिवन आहे उहो बि सेम हुजे ऐं बेस बि सेम हुजे, त पोइ असांखे लागारिथम जी वैल्यू हमेशह हिकु मिलंदी। इहे ॻाल्हियूं तव्हांखे यादि रखणी पवंदियूं। हाणे असां एक्सरसाइज़ नंबर 2.2 जो पहिरियों नंबर सुवाल सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। ॿारो हींअर असां वटि आहे एक्सरसाइज़ नंबर 2.2। पहिरियों नंबर क्वेश्चन आहे त हेठिन खे लॉगरिथमिक फॉर्म में लिखो। हाणे ही जेके सम आहिनि उहे छा में लिखियल आहिनि, एक्सपोनेंशियल फॉर्म में, उन्हनि खे लॉगरिथमिक फॉर्म में लिखणो पवंदो। पहिरियों हिसाब जेको ही आहे इहो आसान आहे, इहो तव्हां पाण करे छॾियो। हाणे आउं ॿियो नंबर सम कंदुसि। ॿियो नंबर सम आहे 3 ते पावर -4 इज इक्वल टू 1/81। ही छा में लिखियल आहे, एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियल आहे, त इन खे मां छा में लिखंदुसि, लॉगरिथमिक फॉर्म में। त इन जे लाइ मां पहिरियां लिखंदुसि सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम, उहो आहे त 3 ते पावर -4 इज इक्वल टू 1/81। हाणे जॾहिं मां इनखे लॉग वारे फॉर्म में यानी लॉगरिथमिक फॉर्म में लिखंदुसि पोइ इहो कीअं थींदो। हाणे हिते मूंखे ख़बर आहे त बेस घणो आहे, बेस आहे 3, ठीकु आहे। पावर घणो अथसि -4, पावर खे असां छा चवंदा आहियूं, लॉगरिथम, ठीकु आहे। गिवन अदद आहे 1/81, त पोइ मां ईअं लिखंदुसि त log ऑफ 1/81 विथ बेस 3 इज इक्वल टू -4। हाणे इहो थी वियो जस्ट आंसर, बस सफ़ा आसान अथव। ॿारो हाणे असां वटि टियों नंबर पार्ट आहे त 10 ते पावर -3 इज इक्वल टू 0.001। हाणे छा करिणो आहे, हिन खे असांखे लॉगरिथमिक फॉर्म में लिखणो आहे, त पोइ इहो कीअं थी वेंदो। सभ खां पहिरियां असां लिखंदासीं सॉल्यूशन, पोइ पहिरियों स्टेप सेम थी वेंदो त 10 ते पावर -3 इज इक्वल टू 0.001। हाणे हिते जेको बेस आहे उहो आहे 10 ऐं जेको पावर आहे या जेका लॉगरिथम आहे उहा आहे -3 ऐं असां वटि गिवन अदद आहे 0.001, ठीकु आहे। त पोइ असां हिनखे कीअं लिखंदासीं त log ऑफ 0.001 विथ बेस 10 इज इक्वल टू -3। हाणे इहो असांजो छा थी वियो, आंसर। हाणे असां वटि सम आहे घणो, चोथों नंबर सम आहे, उहो आहे त क्यूब रूट ऑफ 8² इज इक्वल टू 4। हाणे इन जे लाइ असां इन खे छा करिणो आहे, असांखे लॉगरिथमिक फॉर्म में लिखणो आहे। सभ खां अवल असां लिखी वेंदासीं त सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम, पोइ इहो छा थी वेंदो, इहो थी वेंदो त क्यूब रूट ऑफ 8² इज इक्वल टू 4। हाणे पहिरियां असां इनखे सही तरीक़े सां एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखंदासीं, त पोइ इहो छाजे बराबरि थींदो। हाणे इहो बराबरि थींदो त 8 ते स्क्वायर पावर छा थींदुसि हिन ते 1/3 इज इक्वल टू 4। हाणे फर्दर जॾहिं असां हिनखे सॉल्व कंदासीं, हाणे ही 1/3 कीअं थी वियो। हाणे हिते जेको आहे न ही क्यूब रूट आहे, असां हिनखे लिखी सघूं था पावर 1/3, ठीकु आहे, पावर 1/3। पोइ हाणे इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त 8 ते पावर 2/3 इज इक्वल टू 4। हाणे ही जेको हिन जो जेको आहे उहो आहे एक्सपोनेंशियल फॉर्म। हाणे हिन खे असांखे लॉग वारे फॉर्म में लिखणो आहे, सही आहे। त
त हिते बेस घणो आहे, बेस आहे 8। गिवन अदद घणो आहे असां वटि, गिवन अदद असां वटि आहे, गिवन अदद असां वटि आहे 4, ठीकु आहे, पावर आहे 2.3। त पोइ कीअं लिखंदासीं, असां हिनखे लिखंदासीं त log of 4 with base 8 is equal to 2/3। हाणे इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अलविदा।